ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां कचे जी ज़मीनुनि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ आबपाशी खाते पारां 4 ऑफिसर फोकल पर्सन मुक़रर कया विया आहिनि। चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो लाड़काणी ऐं चीफ इंजीनियर ख़ालिद जान बलोच सखर रीजन लाइ मुक़रर कया विया। सुप्रीडियंट इंजीनियर ग़ुलाम मुश्तबा धामरा नवाबशाह ऐं डायरेक्टर हाइड्रो एंड रिसर्च अब्दुल हमीद शेख हैदराबाद लाइ मुक़रर कयो वियो आहे। आबपाशी खाते जा मुक़रर फोकल पर्सन नैब खे कचे जी ज़मीन ते कब्ज़नि बाबति तफ़सील फरहाम कंदा। ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ नैब तरफ़ां हलंदड़ जांच लाइ आबपाशी खाते फोकल पर्सन मुक़रर कया आहिनि। कराची मां ख़बर अवां सां शेयर कराइनि। कचे जी ज़मीननि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ आबपाशी खाते पारां 4 ऑफिसर फोकल पर्सन तौर मुक़रर कया विया आहिनि। चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो लाड़काणे ऐं चीफ इंजीनियर ख़ालिद जान बलोच सखर रीजन लाइ मुक़रर कयो वियो आहे। सुप्रीडियंट इंजीनियर ग़ुलाम मुश्तबा धामरा ऐं डायरेक्टर हाइड्रो एंड रिसर्च अब्दुल हमीद शेख हैदराबाद लाइ मुक़रर कयो वियो। आबपाशी खाते जा मुक़रर फोकल पर्सन नैब खे कचे जे ज़मीन ते कब्ज़नि बाबति तफ़सील फरहाम कंदा। एक बेर ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां कचे जी ज़मीनुनि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ आबपाशी खाते पारां 4 ऑफिसर फोकल पर्सन मुक़रर कया विया। चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो लाड़काणी ऐं चीफ इंजीनियर ख़ालिद जान बलोच सखर रीजन लाइ मुक़रर कया विया आहिनि। सुप्रीडेंटिंग इंजीनियर ग़ुलाम मुश्तबा धामरा नवाबशाह ऐं डायरेक्टर हाइड्रो एंड रिसर्च अब्दुल हमीद शेख हैदराबाद लाइ मुक़रर कया विया आहिनि। आबपाशी खाते जा मुक़रर फोकल पर्सन नेब खे कचे जी ज़मीन ते कब्ज़नि बाबति तफ़सील फराहम कंदा। ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ नेब तरफ़ां हलंदड़ जांच लाइ आबपाशी खाते फोकल पर्सन मुक़रर कया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कचे जी ज़मीननि ते गैर कानूनी कब्ज़नि ख़िलाफ़ आबपाशी खाते पारां 4 ऑफिसर फोकल पर्सन तौर मुक़रर कया विया आहिनि। चीफ इंजीनियर मुख्तियार अबड़ो लाड़काणे ऐं चीफ इंजीनियर ख़ालिद जान बलोच सखर रीजन लाइ मुक़रर कया विया आहिनि। सुप्रीडेंटिंग इंजीनियर ग़ुलाम मुश्तबा धामरा नवाबशाह ऐं डायरेक्टर हाइड्रो एंड रिसर्च अब्दुल हमीद शेख हैदराबाद रीजन लाइ मुक़रर कया विया आहिनि। आबपाशी खाते जा मुक़रर फोकल पर्सन नेब खे कचे जी ज़मीन ते कब्ज़नि बाबति तफ़सील फराहम कंदा। ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ नेब तरफ़ां हलंदड़ जांच लाइ आबपाशी खाते फोकल पर्सन मुक़रर कया हुआ। नेब पारां इहो पुछाणो कयो वियो हो त जेको दरिया खे मुतासिर कंदड़ जेके ज़मीनूं आहिनि, दरिया जे वहकिरे खे मुतासिर कंदड़ ज़मीनूं आहिनि, उन्हनि ते जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि जा तफ़सील फराहम कया वञनि। उन ते हीअ जेका आहे फोकल पर्सन मुक़रर कया विया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।